अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दौलाब जी अचण वारी एपिसोड में ठाह थी वेंदो। जी हाँ दोस्तों, राज़न ऐं मुराद वारनि जे विच में मंसूर खान जेको ठाह कराए रहियो आहे उहो बिल्कुलु पूरो थी वेंदो ऐं ॿई धुरियूं ठही करे खीर खंड थी वेंदियूं ऐं गुलपरी जो जेको मसइलो आहे उहो बि मंसूर खान हल करे छॾींदो, जंहिं ते सोढल खोए थोरो ॾुखु लॻंदो, लेकिन उनजो मालिक जेको आहे त मुराद आहे। जीअं मुराद चाहे सोढल पाणी गुलपरी खे दुश्मन जे हवाले कयो। हाणे अगरि उहो टपा ॾिए थो मां ईअं न करणु ॾींदुसि त ईअं उनजे चवण ते कुझु कोन्ह थींदो। हुन छो त पाण हिकु चकर पंहिंजो नंग दुश्मन जे हवाले कयो आहे ऐं मंसूर खान ॿिन्हिनि धुरियुनि खे वॾो सम्झाईंदो। हिकु ॿ किस्तनि जे अंदरि ई 2-3 किस्तनि ताईं जिरगो हलंदो ऐं अहिड़े हिसाब सां ई धुरियूं ठही खीर खंड थी वेंदियूं। होॾो शाहनवाज़ खान खे ख़बर पवंदी धुरियुनि जो ठाह हली रहियो आहे, राज़न वारा मुड़िया न आहिनि। वरी हू चवंदो इहे काॾों हिकिड़े किले ते ॿधिजी सघनि था। इन्हनि खे मंसूर खान ठाह त कराए थो, लेकिन इहो वात ॻाढ़ो छोरो इन्हनि खे पको ठाह न कराए सघंदो। ऐं हिते कमदार चवंदो साईं उहे जे ठही वई आहिनि पोइ चवंदो ठही आहे त वरी हिन ॾिठो वेंदो, वरी हिन खे विढ़ाईंदासीं। हुन गुलपरी खे पंहिंजी परेशानी हूंदी आहे त मुंहिंजो छा थींदो, मूंखे दुश्मन जे हवाले त कोन कयो वेंदो। हुनजी भॼाई हुनखे दिलासा मिलासा ॾींदी आहे। ऐं होॾां जेको आहे जेको हैदर आहे उहो तस्वीरूं कढी मंसूर खान जे चवण ते इन ठाह वारियूं उहो मोकिलींदो शाहनवाज़ ॾे। शाहनवाज़ जो ॾिसी करे आंड्रा सफ़ा कोयला थी वेंदा, सफ़ा सड़ी कोयला थी वेंदो शाहनवाज़ खान।